उहो वक़्तु ॾाढो यादि ईंदो आहे जॾहिं दोस्ती सिर्फ़ किताबनि सां हूंदी हुई। किताबनि में लिखियल मोहबत जे किसनि कहाणियुनि ते तजुब लॻंदो हो। मुंहिंजे लाइ मोहबत फ़क़ति हिकु मज़ाक़ जियां हुई। मां उन्हनि माण्हुनि खे बेवकूफ़ सम्झंदो हुअसि जेकी मोहबत जे ॼार में फसंदा हुआ ऐं पंहिंजी मोहबत जा किस्सा ॿुधाईंदे आबीदा थी वेंदा हुआ। पर हाणे सभु कुझु बदिलजी वियो आहे। मुंहिंजी उन्हनि किताबनि ते इंतज़ार जी मिटीअ ऐं लातालुकीअ जा ॼार राज करे रहिया आहिनि। ॼण त को वॾो अरसो गुज़रियो हुजे मुंहिंजी किताबनि सां दोस्ती टुटीअ खे। हाणे मां कंहिंजी मोहबत खे मज़ाक़ न सम्झंदो आहियां ऐं न वरी उन ते को तंज़िया टहक ॾेई खिलंदो आहियां, छो जो अॼु उन मोहबत जे ॼार में मुंहिंजो पंहिंजो वजूदु कंहिं बेबस पखी जियां फतकी रहियो आहे।